मां इहो सम्झां थो असांजी इन इंडस्ट्रीअ जे ज़वाल ॾांहुं वञण जी हिकु वजह इहा बि आहे त जेको सिंध जो जवान आहे, जेको नौजवान आहे, उहो पंहिंजी ॿोली खां बि परे थी चुको आहे। पंहिंजी सिंधी ॿोलीअ खां, पंहिंजी सिंधी सकाफ़त खां परे वञण जे करे असांजी हीअ इंडस्ट्री ज़वाल पज़ीर थी वई आहे। छो जो तव्हां ॾिसो त असां जेकॾहिं ॿियनि ज़बाननि जी ॻाल्हि कयूं, डिफरेंट लैंग्वेजिस जी ॻाल्हि कयूं त डिफरेंट लैंग्वेजिस में खोड़ सारा कलाम बि ॿुधण में अचनि था, वरी उन कलाम जा अलॻि अलॻि शेड्स असांखे ॾिसण में अचनि था। जेको क्लासिक म्यूज़िक पसंदि कंदो आहे उनखे क्लासिक म्यूज़िक ॾिनो थो वञे, जेको अॼुकल्ह जे ज़माने में रैप पसंदि थो करे उनखे ॿी लैंग्वेजिस में सुठा सुठा रैप ॿुधण में अचनि था पिया, ऐं को डिस्को टाइप म्यूज़िक पसंदि थो करे त उनखे डिस्को टाइप म्यूज़िक पसंदि था कया वञनि। मुंहिंजे ख़्याल सां असां वटि हिकिड़ो इशू इहो आहे त सिंध में काफ़ी अरसे खां इन जे मथां कमु न थी सघियो त असांजो जेको शेड आहे, जेको टेस्ट आहे, उहो हिकिड़े ई तरीक़े जो रहियो। यानी कि अगरि जेकॾहिं डिस्को सिलसिले वारा गाना अचनि था पिया त पोइ हर फ़नकार उन्हीअ जी तरफ़ वञे थो पियो ऐं उन्हीअ तरीक़े जा सुर साज़ कढी करे गाना ॿुधाए थो पियो। जेकॾहिं क्लासिक वारी लहर हले थी पई त पोइ वरी कंटिन्यू हर फ़नकार क्लासिकल सॉन्ग्स ॻाइण जी कोशिशि न, पर मुबशिर क्लासिकल शायरी हमेशह एवरग्रीन आहे ऐं असीं उनखे ॿुधूं था, माण्हू ॿुधनि था, पसंदि कनि था, पर जेकी इहा अॼुकल्ह जी वल्गर शायरी, वल्गर सॉन्ग्स अचनि पिया, सॉरी टू से इन्हनि जी का ज़िंदगी न आहे। इन खां पोइ ॿी वल्गैरिटी जेकी असांजे मुआशरे खे ख़राब करे थी, गार गंद जेको असांजे मुआशरे में ग़लति इम्पैक्ट पैदा करे थो, इन हवाले सां असांजा नौजवान सिर्फ़ शायरी नथा कराइनि बल्कि असांजा नौजवान इन हवाले सां ई बसि उन्हनि में ई इन्वॉल्व थी वञनि था त हा कुझु बि करिणो आहे, असांखे पंहिंजो नालो रोशन करिणो आहे, असीं स्क्रीन ते अचूं, असीं पंहिंजे पाण खे मञरायूं त इहो ई हिकिड़ो राइट वे असांजे लाइ इन शॉर्टकट आहे त असीं पंहिंजे लाइ कुझु करे सघूं था, जॾहिं त इहो ग़लति आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। हींअर फ़ी ज़माने जे हिसाब सां जीअं दौरु अपडेट थींदो थो वञे, जिदत ईंदी थी वञे, असां वटि इलाही सारा नवां फ़नकार बि ईंदा था वञनि ऐं उहे बि कोशिशि कनि था त हिकु दफ़ो दुबारा म्यूज़िक इंडस्ट्री खे रिवाइव कनि, ऐं उहे कोशिशि करे रहिया आहिनि त सिंध म्यूज़िक जे अंदरि, सिंधी म्यूज़िक जे अंदरि हर तरीक़े जो टेस्ट ॾिनो वञे। जीअं असां सिंधी रैप बि ॿुधण में आयो, बाबर मंगी इलाही ख़ूबसूरत फ़नकार जंहिं सिंधी रैप इंट्रोड्यूस करायो, ऐं उन सां गॾु ॿिया असांजा अहिड़ा साथी नोमान अली जिन खे कोक स्टूडियो में मौक़ो मिलियो ॻाइण जो, इलाही ख़ूबसूरत तरीक़े सां उन्हनि कोक स्टूडियो जे अंदरि सिंधी म्यूज़िक खे इंट्रोड्यूस करायो। वरी लेजेंडरी अदाकार जिथे तव्हां एॾा सारा नाला खयां, मंज़ूर सखेराणी, शमन अली मीराणी साहब, मुमताज़ लाशारी साहब खे असां यकीन कीअं विसारे सघूं था। उन्हनि जा गाना त गुल अहिड़ी तरह हवा में पिया लुड़नि, को हा थो करे को ना थो करे, वॾो इन्हनि जो क़दीम सॉन्ग जेको इलाही ज़्यादा मशहूरु बि रहियो ऐं खोड़ सारे माण्हुनि खे पसंदि बि आयो, ऐं उनजे मथां वॾा जेको आहे कॉमेडीज़ बि यानी कि थियो। मूंखे चङी तरह यादि आहे, असां कंहिं ज़माने में हिकिड़ो स्टेज शो ॾिसी रहिया हुआसीं, सिंधी हिकिड़ो असांजो कॉमेडियन हो, उन मुमताज़ लाशारी साहब सां ईअं मज़ाक़ कयो त साईं तव्हां गानो ॻायो भला गुल अहिड़ी तरह हवा में पिया लुड़नि, त हवा में जेको आहे गुल न लुड़ंदा त खंबा हिलंदा हुआ त इहो उन्हनि जो हिकिड़ो मज़ाक़ हो जेको मुमताज़ लाशारी साहब खे बि पसंदि आयो, ऐं अहिड़े तरीक़े सां ख़ैर इहा ॻाल्हि ईअं ई असां कईसीं त इन तरीक़े सां असांजा लेजेंडरी अदाकार आहिनि। लेकिन हींअर हिकिड़ी वक़्त जी ज़रूरत आहे, असां जेकॾहिं माज़ी जे सिंधी म्यूज़िक जी ॻाल्हि कयूं त असां वटि सिंधी म्यूज़िक जा अहिड़ा फ़नकार हुया, अलन फ़क़ीर, जलाल चांडियो, आबिदा परवीन, हे उहे हुया जिन खे सिंधी म्यूज़िक तां एतिरी शोहरत मिली जो हो दुनिया जे कुंड कर्च ते पहुची करे हुननि परफॉर्मेंस कयो ऐं परफॉर्मेंस ॾिनी। अॼु जे ज़माने में असां वटि इहा हिकिड़ी कमी महसूस थिए थी। बिल्कुलु, ऐं मैडम रूना लैला खे बि न भुलंदासीं, जंहिंजा सिंधी फिल्मनि में गाना फिल्माया विया, पिक्चराइज़ कया विया। रूना लैला जो आवाज़ अॼु ॾींहं ताईं ॿुधो पियो वञे।